हर इन निशानियों का अव्वल अबतर। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। हाणे यूनियन कौंसल बाक़ी ख़ान जी बॉडी जी अनाउंसमेंट कयूं था, जेका तव्हां दोस्तनि पंहिंजी सलाह मशवरे सां असांखे ठाहे ॾिनी आहे। सदर जे लाइ नालो आयो आहे ज़ाहिद अली राजपर साहब। क्लैपिंग विद इंज़ाम। नायब सदर सीनियर नायब सदर जे लाइ नालो आयो आहे मोहम्मद शरीफ जट साहब। जनरल सेक्रेटरी जो जे लाइ तंज़ीम अब्बास मिनहाज साहब। थोरो नालो पीर बख्श शेख साहब नायब सदर। इंफॉर्मेशन सेक्रेटरी अलादाद शेर साहब। जॉइंट सेक्रेटरी सखावत अली शेख साहब। ऑफिस सेक्रेटरी गुलामबाज शेख साहब। सीनियर सदर डॉक्टर मोहम्मद सिद्दीक जट साहब। नायब सदर जाहिद हुसैन बुर्दी साहब। नायब सदर मोहम्मद परेल खेमटियो साहब। खजानची आशिक अली राजपर साहब। काशिफ अली राजपर साहब।